हाणे रुकंदासीं लाड़काणे जो। लाड़काणे वेझो सिहड़ स्टेशन वारे इलाइक़े में पंजाब वासण औरत सां जिनसी ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। मुतासिर औरत मुड़स समेत SSP ऑफिस पहुची वई आहे। जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, लाड़काणे वेझो सिहड़ स्टेशन वारे इलाइक़े में पंजाब वासण औरत सां जिनसी ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर औरत मुड़स समेत SSP ऑफिस पहुची वई आहे। जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काणे वेझो सिहड़ स्टेशन वारे इलाइक़े में पंजाब वासण औरत सां जिनसी ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समूह खां। जी रशीद। जी बिल्कुल संजा, लाड़काणे वेझो सिहड़ स्टेशन में पंजाब अची रहिया शादीशुदा औरत सां मुबैना जिनसी ज़्यादतीअ जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर औरत मुड़स समेत SSP ऑफिस पहुची शिकायत दाख़िल कई आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां पंजाब जे ज़िले लिया शहर फतेहपुर जी रहवासण आहे मुस्कान आराई जेकी पंहिंजे मुड़स अज़ीज़ुर रहमान आराई सां गॾिजी SSP ऑफिस पहुती, जिते हिन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे मुड़स जो लाड़काणे जे सिहड़ स्टेशन वासी यासीन शाहणीअ सां केतिरनि ई सालनि खां वास्तो आहे ऐं कराची में मुंहिंजो मुड़स ऐं हुन सां गॾिजी फैक्ट्रीअ में कमु कंदो हो। इन इल्ज़ाम लॻायो आहे त गुज़िरियल 8 नवंबर जे ॾींहुं आउं पंहिंजे मुड़स सां गॾिजी सिहड़ स्टेशन यासीन शाहणी वटि आयासीं, जिते 3 ॾींहंनि बाद मुंहिंजो मुड़स जेको आहे पंजाब हलियो वियो ऐं यासीन शाहणी मूंखे बरातियूं मूंखे मानीअ में नशो ॾेई जिनसी ज़्यादतीअ जो निशानो पढ़ायो ऐं हिकु राति मूंखे जूस में नशो ॾिनो, जेको जूस न पीअण ते मूंखे नशो न थियो। मूं यासीन शाहणीअ खे जिनसी ज़्यादती कंदे पकड़ियो, पंहिंजे मुड़स खे फ़ोन ते इतला ॾिनो, जंहिं बाद असीं सिहड़ थाणे ते केस दाख़िल करण वियासीं, पर पुलिस केस दाख़िल करण खां इनकार कयो, जंहिं करे असीं SSP ऑफिस आयो। अपडेट करण लाइ